अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल है। उम्मीद क्या दोस्त सब दोस्त ठीक ठाक होंदा। दोस्तों अज इन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां सिंध जो मशहूर फ़नकार ऐं नाले वारो फ़नकार शमन अली मीराली के बारे में मैं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। शमन अली मीराली जो हिकु एल्बम अचण वारो आहे, उन जे बारे में मैं तव्हांखे इन वीडियो में ॿुधाईंदुमि त शमन अली मीराली जो कहिड़ो एल्बम आहे ऐं एल्बम जो नंबर छा आहे, इन में कहिड़ा कहिड़ा सॉन्ग रखिया विया आहिनि, चाहे हीउ एल्बम कॾहिं ईंदो, सब इन वीडियो में मैं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों एक असांजी नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर नवां आया आहियो, वली रज़ा मैसेज यूट्यूब चैनल, महिरबानी करे मुझे चैनल के सब्सक्राइब करे घंटी के निशान ते ज़रूर क्लिक कयो। हलूं था पंहिंजे वीडियो की तरफ। दोस्तों सिंध जो नाले वारो फ़नकार शमन अली मीराली जा तव्हां त गीत ॾिठा हूंदा जेके तमामु घणा सिंध में मशहूर ऐं कामयाबी माणी। दोस्तों उन खां बाद में एक नओं एल्बम अची रहियो आहे SM प्रोडक्शन की तरफा शमन अली मीराली जो नंबर 5 उन 5 नंबर अची रहियो आहे, जंहिंमें तमामु सुठा शाइरनि जा गीत इन एल्बम में आया विया आहिनि। दोस्तों हीउ एल्बम तव्हांखे ईद ते मिली वेंदो, मतिलबु त शमन अली मीराली जे चैनल ते। दोस्तों ॾिसण विसारजो, ही एल्बम में तमामु सुठा गीत रखिया विया आहिनि। दोस्तों अॼोको वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूर क्लिक कंदा। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।